खपे तुझे हथन जी मानी नहीं कर मुझे नज़रनि जे साम्हूं जेकर ॿीहर आई है न कुहाड़ीअ सां गबा गबा करे छॾींदो सां हल। अदा हिकड़े ही घर में रहूं था साम्हूं न अचे त काॾे वञे। असां घर में अचूं न चओ हिनखे घर जी का ॿी कुंड वसाए। असां जे साम्हूं न ईंदी कर आईंदा आई न त मुअल हूंदी ॾिसी जाती हल कमरे में मर। अकुल कयो कुछ अकुल कयो गलती इंसान खां थींदी आहे छा तव्हां खां ग़लतियूं न आहिनि थींदियूं। चाचा असां अहिड़ी ग़लती न आहे कई जो कंध खणी हलण जहिड़ा बि न रहूं। चाचा मास्तर हूअं बि असां मर्द आहियूं असां ग़लती कंदासीं न त असांजी एतिरी बदनामी कोन थींदी। हैफ़ आहे तव्हांजी सोच ते तव्हां ग़लतियूं कयो त का ॻाल्हि न आहे बाक़ी न्याय ग़लती कई त तव्हां बंदूक खयो बीठा आहियो। बादल काॾे हथे खाली निकिता आहियो? फैसलो तो थियल आहे कहिड़ो हथियार खणी ॿाहिरि निकिरो। इहो न सम्झो त फैसलो थी वियो आहे त तव्हांखे सुल्तान वारा कुझु बि न चवंदा। सुल्तान उहो वासीक नांग आहे जंहिंसां वेर पाए डंगण खां सवाइ हरगिज़ न छॾे। ॾिसो बाबा वरी बि अंदेशो कयो एहतियात चङो आहे। यार ग़लती आहे मुंहिंजे भाउ वरियाम जी जेकॾहिं हाणे सुल्तान वारा मारे विया न त उन्हनि खे असांजा खून बख़्श हूंदा। ठीकु आहे भक्ति जे लाइ ईअं कंदासीं पर तूं ॿुधा त काॾे निकिरी पियो आहीं? यार वञा थो होटल ते हलो त तव्हांखे बि चांहि पियारियां। असांखे गाह करणो आहे ऐं ॿियो काफ़ी सारो कमु आहे तूं भले हल। चङो हला भाई। चङो सुट रहे मूंखे अॻियां ज़मीन खे पाणी ॾियणो आहे पाणी ॾेई मां घर वेंदुसि पोइ उते अची मिलूं था। ठीकु आहे पर जल्दी अचां। ठीकु आहे सुट। नालो तो बादल थी पर न वसी तो न गजी तो सखणो बादल। हुकुम कर ज़ाहिद कंहिंजे मथां वसणो आहे? सुल्तान जे मथां। हुन सां मुंहिंजो पलांद रहेला। ॿुध ज़ाहिद तूं पंहिंजा पलांद वञी पाण कर। असांजी सुल्तान वारनि सां पहिरियों ई दुश्मनी पई हले मां तुंहिंजे विच में न ईंदुसि। चरिया सुल्तान सां फिरंदो नाही चोरी करणी दौड़ धगो कढणो इहो कम मां राम कंदासीं पतादारी कजाए। ठीकु आहे ज़ाहिद तव्हां ॾांद काहे अचो या मैं उनखे गुम पाणे ई बादल कंदो। गुम न कोहराए छॾियासीं कोहराए असल खुरब सुल्तान खे न मिले। उस्ताद साहिब मुझे सोच सुल्तान वारनि जी चोरी करण मामूली ॻाल्हि न आहे पकड़जी पियासीं न ख़बर अथई कहिड़ो असर कंदा। अरे ख़बर आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जंहिंखे चक पाए रत चूसे मारे तूं वरी ज़ाहिद खे थो टेॼाणी। टेॼाणिया कोन थो मां हक़ीक़त खां आगाह थो कयां। अरे ख़बर आहे सुल्तान वारनि जो पाणी टांकियल आहे तूं वरी मूंखे थो उन्हनि खां टेॼाणी। अहिड़ो कमु कंदुसि सुल्तान सां जो ॻोठ में मुंहुं खणी हली कोन सघंदो। वरम टक्कर करे थी टक्कर न करे हां त इन्हनि जी भेण खे मां भॼायां पोइ मां गोलियूं न लभाना हथी कोन अचान हां। इहो सुल्तान लो सॼे ॻोठ वारनि खां सॼी ज़िंदगी मूं लिकाईंदो फिरियां पर अफ़सोस वरियाम टक्कर करे वेठो सुल्तान पंहिंजी इज़त बचाए वरिती पर हाणे ख़बर पवंदी न गुलड़ू सुल्तान ॾे मलाल ॾे खे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जंहिंखे चक पाए रत चूसे मारेसि।
शल जिंदगी माणियो। इहो भला तव्हांजी अमड़े बानो बेगम किथे आ? अम्मा त पंहिंजे कमरे में आहे नानी सियाणी। नानी सियाणी, अम्मा सां असांजी रिश्ते जी ॻाल्हि न कजांइ। असांखे हाली शादी नाहे करणी। छोकिरी तव्हांखे त ख़बर आहे न, मां हा नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। वञे वधी उमिरि वधंदी, भला हींअर शादी न कंदव त कॾहिं शादी कंदव? छो असांजी उमिरि शादी खां चढ़ी वई आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजी न त भला मूमल जी त शादी करायां न, उनजी त उमिरि वधंदी थी वञे। माई सियाणी, इहा ॻाल्हि हिननि खे केरु सम्झाए? बानो बेगम जो ख़ैर, बानो बेगम जो ख़ैर। माई सियाणी, जेकॾहिं न तूं मूंखे हिननि जा रिश्ता ॻोल्हे ॾी त आउं तोखे लखनि में अॾे छॾियां। छो न बानो बेगम, छो न? रिश्ता त अणखुट लॻा पिया आहिनि। तुंहिंजे भाउ जो पुटु मिठल ऐं राणा खान जो सालो गोराम। न माई न, मूं तोखे केतिरा चकर सम्झायो आहे त मां पंहिंजी न्याणियुनि जूं शादियूं पंहिंजनि में कॾहिं न कराईंदसि। पोइ मुंहिंजो भाउ हुजे या मुंहिंजो ॾेर, उन्हनि जूं अखियूं सदाईं असांजे मिल्कियत में खुटल आहिनि। सोचां थी बानो बेगम, सोचां थी तोखे मां रिश्ता अहिड़ा कराए ॾींदसि, लखनि में त छा पर करोड़नि में हिकु हूंदा। असांखे अहिड़े पासे कढंदी न, ना वरी हिन घर जो ऐं न ॻोठ जो मुंहुं ॾिसी सघंदीसीं। न न, नानी सियाणी जी अम्मा खे दहा ॾिनी त पोइ छा थी सम्झी त अम्मा असांखे छॾे ॾींदी? अहिड़ो मौक़ो ई मां नानी सियाणी खे न ॾींदमि जो अम्मा खे दाह ॾे। तूं ॾिस मां हिन सां कहिड़ो असर थी कयां, जो ॿीहर हिन घर में पेर रखण खां पहिरियों ई 1000 बार सोचींदी। बादल ही त असां न पिया अचनि। पोइ अचण ई पुनल न सुटर न तो कुछ चयो? न न, तव्हां वञी सघो था। अलाए, जेकॾहिं पाण आज़माइण चाहियो था त बि ठीकु आहे। न बाबा, असां मिसकीन आहियूं, असां हथ था जोड़ियूं तव्हांखे। संभाले पांचो घर कोन था सघनि, हलियान असांखे अखियूं ॾेखारण। बस सोट, हू वतन दा बहाना ॻोल्हींदा ऐं तूं वरी उन्हनि खे मौक़ो थो ॾीं। संभाल अम्मा, पाण खे तूं संभाल। गलती त हर इंसान खां थींदी आहे न। मां मञां थी त मूंखां बि ग़लती थी वई, पर मुंहिंजी ग़लती त मुंहिंजे लाइ अज़ाब थी वई आहे। तोखे ख़बर हुई त तुंहिंजा भाइर ॾिंगा आहिनि, नंढे हूंदे खां तूं उन्हनि खे सुञाणींदी हुई त तूं अहिड़ी ग़लती न करी हा न। मां दिलि जी हथां एतिरी त मजबूर थी वई हुयसि छो मुंहिंजे दिमाग़ कमु करणु छॾे ॾिनो। हाणे छा इन गुनाह जी सज़ा मूंखे सॼी उमिरि काटणी पवंदी? अदावारा मुंहिंजी ग़लतीअ खे माफ़ करे छा पहिरियां वांगुरु मूंखे इज़त न बख़्शींदा? अलाह भलाई कंदो अम्मा। वक़्त सां गॾु तुंहिंजे भाइरनि जे दिलि मां बि नफ़रत ख़तम थी वेंदी ऐं हू ॿीहर वरी तोसां प्यार करणु शुरू कंदा। अलाह कंदो, पर मूंखे नथो लॻे त अदावारा कॾहिं प्यार ऐं इज़त वारियूं नज़रूं ॿीहर खणी मूंखे ॾिसंदा। तूं परेशान न थी अम्मा, मां उन्हनि खे सम्झाईंदसि। सुल्तान गोड़ असां न, पर तुंहिंजा ही ॿाहिरि करे रहिया आहिनि।
चाचा साईं, इन भरवैसे में कॾहिं बि अखियूं बूटे न घुमजो त को रेस फ़ैसिलो कयो आहे ऐं सुल्तान कुझु बि न कंदो। चाचा साईं, सुल्तान उहा बेमोही बला आहे कि हिक मुंडी ते लत ॾींदोसि न त ॿिए मौक़ा नंगे विझंदो। सुल्तान खे चई त न सुञाणा मां पुट, हुनखे न नंढड़े में नंढड़ो को बहानो हथ अची वियो न त बंदूक खणण ते देरि ई न कंदो। चाचा इहा ई ॻाल्हि पंहिंजे पुटनि खे दिमाग़ में विहार। तुंहिंजा इहे ॿई पुट जवानी जे अंधे घोड़े ते सवार आहिनि। जे सुल्तान खान जी खोटल खॾ में किरिया न त चाचा साईं हुनजा लाश बि न मिलंदा। मूंखां वधीक त पुट तुंहिंजी ॿुधंदा आहिनि, तूं ई खणी हुननि खे सम्झाए। तव्हां छा था सम्झो त मां हुनखे न सम्झाईंदो हुउसि? चाचा जेकॾहिं मुंहिंजी नसीहत हुन ते असर करे हा त वरियाम अहिड़ो कदम न खणे हा। हिन भेरे त रेस भलाई कई ऐं सुल्तान खे रोके विधाई। चाचा साईं, ॿिए दफ़े क़िस्मत साथ कोन ॾींदी। तव्हां वरियाम ते नज़र रखो जो ईअं न थिए त वरी असांखे कंहिं आड़ा में विझे। कोशिश पूरी कंदुमि पुट, वधीक अलाह सम्झ ॾींदुसि। सही बादशाह यो खैर हुजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कर ख़बर पुनल सुबह सुबह सां डॉक्टर के वठी अची पहुतो आहे। हाँ, रेस अकबर खान जी तबियत ॾिसंदो डॉक्टर। चङो ठीकु आहे, तूं वठी वञी पहुचिस। थोड़ी घणी तबियत मिड़ी ख़राब रहंदी हुयसि, पर मूं सम्झो त दिल जो दौरो जेकॾहिं पियो अथसि त सुठी ॻाल्हि आहे, न त वरी बि असांखे ई तकलीफ़ करणी पवंदी। एतिरो आसानीअ सां मरण वारो न आहे अकबर खान राणा खान। पुट पाण पोइ सलाह कयूं था, पहिरियों ॾिसी त अचां त अदे अकबर खान जी तबियत केतिरी ख़राब आहे, पोइ ॻाल्हायूं था। करे पंहिंजी भेण जो संग खणी अकबर खान के ॾेई छॾी तो समझो हुनजी मिल्कियत ते वॾो राज कंदुसि, पर अयाशी त कोन करे सघे। पर इहा भेण पारो तो गिरां बि घर त कोन थी मोकिली। अरे जादो जादो सब कुछ थींदो, सब कुछ थींदो। तू रुगो वेठी मुंहिंजा तिरकितार ॾिस त कीअं थो ने अकबर खान खे फेराटी ॾियां। जेको न मूं सोचियो आहे तो समझ त पंहिंजा समूरा ख्वाब पूरा थी वेंदा। तू सब्र कर। सब्र कंदे कंदे कई साल गुज़री विया जाड़ा खान, पर अॼु ॾींहं ताईं तूं पंहिंजी भेण मां हिकु संग बि न कढी सघियो आहीं। ऐं टे टे छोरियूं विहारियो वेठी आहे के हिकु जो संग त रामान कंहिं हिकु जो न, मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुआ जो संग घुर्जे, दुआ जो। मां शादी कंदुसि त दुआ सां कंदुसि, न त कुआरो वेठो हूंदुसि। ऐं दुआ न त कूंज न त मोमल मिड़े अकबर खान जे घरां असांखे धीअ जो संग घुर्जे बस। कूंज ऐं मोमल खे ॿाहिरि बध, मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुआ जो संग घुर्जे, दुआ जो। जेकॾहिं बाबा खुफ़ीअ खे दुआ लाइ राज़ी नथो करे सघे न, ऐं दुआ जी शादी कंहिं ॿियनि थी वञे त मां ॿुधाए थो छॾियां, मुंहिंजो मोल मुंहुं ॾिसंदो, मोल मुंहुं। अरे थोरा सिर न वञई,
तो साम्हूं जो वाइदो आहे त मां तोखे दुआ जो ई संग वठी ॾींदुसि। तूं अञा जाड़े कान जा जाटा ॾिठा किथे? जाटो हिकिड़ो अकबर खान जो ढींगो ई ढेरी। ख़बर आहे मूंखे जाड़े जे ये जेके जाठा थो हणे ॿियनि खे थो पट ते पाण किरियो पियो आहे। पहिरीं पंहिंजा पेर पुख्ता कर उन घर में, पोइ जाठा हणण जी कोशिश कजांइ। तोखां पहिरियां जेकॾहिं राणे जी ज़ाल या वसाई तो वारी भेण खां ऐं अकबर खान खां संग कढी वई न, त पोइ जाड़ा यादि रखजांइ, हिन घर में पेर रखण आउं बि तोखे कोन ॾींदुसि। इन करे चवाई थी त दुआ कर त जादो रिझे, जे न रिझे त ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे। हा हितां वठो ए गिलास वठो। जे जिननि मां पाता जादो 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 ॿुधई पिणे जूं ॻाल्हियूं। अड़े अब्बा मिड़ई सखणा दिलासा थो ॾे। इहो अकबर खान जी भेण जे अॻियां कुकड़ आहे, कुछ ई कोन थो सघे। बाबा मोलाए अकबर खान खां संग कढंदो, जरूर कढंदो। जे न कढी सघियो न त उनखे चङी तरह ख़बर आहे, जीवा त जहान आहे, न त मिठल मौत जो नाव आहे। मिठी मौत जो नालो आहे। दुआ दुआ करे छितो थी पियो ऐं तूं त सॼी मानी खाई वियो। रुगो अॾा चढ़िया अथसि, रुगो डाणू हणण ते ज़ोर अथनि, ॿियो कनि था कुझु कोन। भेण खां संग नथो कढी सघे, छोरो आहे सो मार मारा लायो वेठो आहे। भागो बस बेटा जॾहिं रेस अकबर खान जो फैसलो थियल आहे त तव्हांखे असांजी घिटीअ मां नाहे लंघणो, त पोइ नासूं छो था हणो? मल्हार असांजो कोड़े फ़कीर में कम आहे, उन जो घर बि तव्हांजी घिटीअ में आहे। पोइ असां हितां अचूं या पूरे ॻोठ जो चक्कर काटे अचूं, फिरीगिरी वरी बि असांखे अचणो इन घिटी मां पवंदो। असां कुछ भी ॿुधण नथा चाहियूं। तव्हां वापस मोटो न त छा कंदो तव्हां? वरी चई थो त न त असां छा कंदासीं? अरे छा ते गोड़ कयो अथव? सुल्तान गोड़ असां न, पर तुंहिंजा ही ॿाहिरि करे रहिया आहिनि। चवनि था रेस अकबर खान जो फैसलो थियल आहे, असांजी घिटी मां न गुज़रो। त पोइ सही त चवनि था। हलो पोइ हिते तो पोइ संभालियो पंहिंजो घर। असां तव्हांजे घर त कोन था अचूं। बस कर रे। पंहिंजे दर ते त कुत्तो बि शेर सराईंदो आहे। इहो अपराध। वञी पंहिंजे पीउ खे चयो त नाग जो डटियल ऐं बंदूक जो थकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सचो कॾहिं सिधो न थींदो। नज़ीरा तूं नानी सियाणी जी ख़बरुनि खे छॾ। इहो कचो पको जेको बोड़ आहे तूं मूंखे कढी ॾे त मां खाई ॿाहिरि वञा। नानी जी ख़बरुनि ते लॻंदी आहे न त इहो सिज लही वेंदो। आलम खान तूं बि नानी सियाणी खां वधीक सियाणो नथी। बोड़ बाहि ते तो पचे बाहि ते, को नज़ीरा जे वात ते कोने का देगड़ी रखियल जो उन जे ॻाल्हाइण सां तव कोन थी पकड़े जो तोखे देर थी थे। नानी सियाणी आलम जे ॻाल्हियुनि खे तूं छॾ, हेड़ा काठी सोरे ॾे त मां बाहि खे वधायां। आलम खे बि बोड़ ज़रो ॾियां तो भला मां बि जान छॾायां। अजय रुगो टंगी बीठी आई मथा। मोई तू जो अंदर सियाणी जे लाइ फबर क्यों पियो थई? अरे बोड़ ज़री छा थी दी सहाय खणी मारियो थई। छेड़ा खणी दे काठियूं सोर मथा टंगी बीठी। इहो को ॻाल्हाइण जो अरकान थई। हां
जेकॾहिं बोड़ सरी ॼण ते दिलि नथी करे त ॻाल्हि सिधी कर न। तू जो रोज रोज कई वेला सां टंगी बीठी त दिलि किथां चवंदी? बचल बाहि लॻंदई का सिर खे। ऐं मूंसां घणो न खोसंदी करे मां नानी सियाणी विझंदी आ रधे पके में पाणी। त पोइ जिन रधे पके में पाणी त पंहिंजे आलम ॼंघू। अरे नानी सियाणी सां तूं घणी सेबती नथी। आलम खान खां कोन थी टिॼां। मां नानी सियाणी विझंदी आ रधे पके में पाणी। त पोइ जिन मां बि ॾिसां। मां बाजू समझी वई आं। अॼु तुंहिंजो अछो मुंहुं मूंखे कड़ो ई पवंदो। अरे बाहि का लॻई सिर खे। तूं नानी सियाणी पाड़ का पट गई ते छा करे छॾी? वॾी का धूती रने ॾिठई बची। हां ॾिठई अखियूं फाड़े ॾिस। मां नानी सियाणी विध में रधे पके में पाणी। हाणे जेको तोखे मुंहिंजो आउंधो पटणो आहे न सो पट मां हीअ थी वञे। या दुश्मनी नानी सियाणी जी घट ऐं चाची बचुल जी घणी अचे। इहो त मां बि सम्झा थी आलम। चाची बचल जे चुणक ते सॼो बोड़ संजो ज़ाया करे वई। हाणे हिन बोड़ खे ॾियां थी। हाणे हिन पाणी में विझ चांवर। बोड़ मां थींदो चहिरो भत। पोइ मां राति जो मोटी अची खाईंदुसि। मतलब वञा थो होटल ते चांहि बिस्कुट खाई थो छॾियां। ठीकु आहे? तूं पंहिंजे भाउ अकबर खान जे मरण जो इंतजार वेठो करी त हू मरे त मां वञी उन मिल्कियत ते कब्ज़ो कयां। पर राणा खान तोखे इहा ख़बर ई न आहे त अकबर जी ज़ाल बानो बेगम बला थी बला। पर वसाई तोखां वॾी बला बानू न आहे। ॻाल्हि के खिली टार न राणा। अकबर खान जे करे हुन जी ज़ाल अञा बि तोखे ई असांखे हुन घर में बर्दाश्त थी करे। पर अकबर खान जे मौत खां पोइ हुन घर में बानो बेगम असांखे पैर बि पाण कोन ॾींदी। इन्हे करे राणा चवां थी त पंहिंजे भाउ अकबर खान जी हयातीअ में मुंहिंजे भाउ जो सोच जेके तो पुट करे पालियो हेठायूं मथायूं करे अकबर खान खां जेकॾहिं हुनजी हिकु धीअ जो बि संग भाउ गोराम ला कढी वरितोसीं त पोइ बि मिल्कियत जी टी पती खणी अची हिते पहुचंदी। जे अकबर खान जी मिल्कियत जी टी पती बि असांखे मिली न त असांजी 7 पीढ़ियूं खाईंदियूं। 7 पीढ़ियूं का थोरी मिल्कियत न है। अदा कोशिश कर अकबर खान का संग कढण जी। पर मुझे हिकड़ी गाल याद करे छॾियो। न मूंखे मूमल जो संग खपे ऐं न कूंज जो। मूंखे संग खपे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुआ जो। अच्छो थई मां अजा मूंखे दुआ घुर्जे। अरे अकबर खान जे घर जी जेकॾहिं बददुआ बि मिलई न त शुक्र कर। बस अदा बस। मूंखे ॿिए कंहिंजो बि संग न खपे। घुर्जे त सिर्फ़ दुआ घुर्जे। न त गोराम खान अहिड़ो गंद कंदो जो राज ॾिसंदा राज। वसाई रुगो मुंहिंजे मथां न कॾहिं कॾहिं पंहिंजे नी भाउ जे मथां बि वसंदी कर। छोरो हाणे हथनि मां निकिरंदो थो वञई। गोराम खे संभालण मुंहिंजो कमु आहे। उनखे मां संभाले वठंदसि। तूं रुगो कोशिश करे अकबर खान खां संग कढ। मूं ख़बर ॿुधी आहे त अकबर खान अक्सर बीमार थो रहे। वो अॼु मरे या सुभाणे मरे इन खां पहिरियां इहो रिश्तो थी वञणु खपे। न त वसाई अहिड़ो वसंदी तूं ॻोल्हे हथ न ईंदे राणा। सावण खां वधीक सुल्तान वारा सुरीला न आहिनि सुरीला सुल्तान वारा। आलम खान तुंहिंजी माठ बि मूंखे मारे विधो आहे। वरी अञा चई थो त सब्र कयूं। वरी चई थो त अकबर खान वटि फैसलो शिकरायूं। पर सुल्तान वारा त उहो बि नथा सोचनि। छोरनि जा हाणे भाङा लाए विधा अथऊं। वरी अञा तूं चई थो त पलाद न कयूं। चाचा वरियाम हुननि जो ॾोही आहे। पोइ मुंहिंजे दर जे आॾो गुज़रियो। चाचा ग़लती मुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजे छोरे वरियाम जी आहे। चाचा जॾहिं फैसलो थियल हो ॻाल्हियूं थियल हुयूं त असांखे हुननि जी घिटी में न वञणो हो। पोइ ही छो विया? अदा साईं मूंखे तव्हां ई त चयो त वञी कोड़ल फ़कीर खे चई अच त पंहिंजे ॾन वारो पाचको खणी वञे। हाणे इन कोड़ल फ़कीर जो ऐं सुल्तान वारनि जो घर हिक ई घिटी में आहे। मूंखे पर त कोन लॻल आहे न अदा साईं जो उॾामी अची करे हुनजे घर ला आम आहे। अरे छोरा जेके तोखे पर हुजनि हा न उॾामी वञे हा
त बि सुल्तान वारा बंदूक हणंदी आहे ऐं कबूतर वांगुरु बोलाटूं ॾींदो अची ज़मीन ते किरे आहे। सुल्तान वारनि खे मगी आहे मगी, ऐं उनखे मथे ते चाढ़ण वारो बि तुंहिंजो भाउ आलम खान आहे। आलम खान थोड़ी मुर्सी करे न त सुल्तान वारनि खे भुज भुज करे छॾियो ऐं ॻोल्हिया न लभनि। सावण खां वधीक सुरीला न आहिनि सुल्तान वारा। बाबा तू भल पंहिंजो मुंहुं मथो पिटींदो रहो, पर सोट चवंदो भल पादर खाईंदा वतो पर कुछो न। पोइ नंबर वार सभु निधण खां थी कुटबासी, ॿियो छा थींदो? सावण जेड़ो जेतिरो टरे न ओतिरो सुठो आ। बचुल तूं सावण खां वधीक सुरीली न आहे जो वेठी थी सलाहूं ॾी। तूं बात करे वे, मूंखे आलम खान सां ॻाल्हाइण ॾे। हा तूं छा थो चईं त कयूं सुभाणे सुल्तान वारनि सां पलांद? छोरा सफ़ा वठा लॻा पिया आहिनि, उहो हथ कढी न त सुल्तान जो पटको धूड़ करे ॾेखारी अथई। मां सुभाणे रेस अकबर खान सां ॻाल्हायां, मोटी अचां पोइ सोचींदासीं पलान। पोइ सोचींदासीं पलांद जो, तो बि ॿूटो कोन ॿारियो। उथी हलो हलो छोरा हलो हलो। प्यार करे